हैप्पीनेस एंड ग्रेटिट्यूड, ख़ुशी ऐं शुक्र करणु ऐं थोरो मञणु। हाणे जीअं मूं पहिरियों वीडियोज़ में ॿुधायो त अंदर जी ख़ुशी वधाइण लाइ कई तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो जेको साइंसी रिसर्च में ॾिठो वियो आहे उहो इहो आहे त जेके माण्हू सदाईं शुक्र में रहनि था पिया, हर ॻाल्हि में शुक्र कनि था पिया, उहे जेको आहे घणो ख़ुशि बि रहनि था पिया, उनजी ज़िंदगी बि वॾी थी थिए पई ऐं सिहतमंद बि रहनि था पिया। हाणे हिन में ॾिसणो इहो आहे त इहा ग्रेटिट्यूड या जेको आहे इहो शुक्र मञणु या थोरो मञणु, इहा आदत कीअं विझिजे। हाणे आदत विझण लाइ पाण ते बि असां कोशिशि करे सघूं था, पर उन खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजा जेके असांजा ॿार आहिनि, नंढे हूंदे खां उन्हनि ते असां महिनत कंदासीं, वॾे थी उहे पोइ उन तरीक़े सां सोच उन्हनि जी थी वेंदी। ब्रेन में उन्हनि जा जेका न्यूरॉन जेके आहिनि, उन जेको अंदरि जेको आहे साइनेप्सिस आहिनि, उअं ई थी वेंदा, उन्हनि जी आदत थी वेंदी हिकिड़ी। जीअं चइबो आहे त साइंस में चयो आहे न्यूरॉन्स विच फायर टुगेदर दे वायर टुगेदर। माना अगरि उन में असां आदत उहा विझंदासीं त आस्ते आस्ते उअं ई फायर कंदा वेंदा न्यूरॉन ब्रेन में, पोइ अॻिते वायरिंग ई ओड़ी थी वेंदी, जो हार्डवेयर ई ॿारनि जो उहो डेवलप थी वेंदो, त उहे जेका सोच उनजी मुस्बत ऐं पॉज़िटिव हूंदी जॾहिं वॾा थींदा। पर जॾहिं असां हिन स्टेज ते आहियूं त असां पाण उहा कीअं आदतूं विझूं अगरि असां पहिरियों न कयूं त। उन में कुझु तरीक़ा आहिनि। हाणे हिकिड़ो यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया में हिकिड़ो प्रोफेसर ऑफ साइकोलॉजी आहे, डॉक्टर मार्टिन सेलिगमैन। उन काफ़ी तरीक़ा ॿुधाया, उन कुझु तरीक़ा ॿुधाया, उनखे उन वरी रिसर्च कई, उन इस्तेमालु कयो उहो, त ॾिठो त में वाक़ई वॾो फ़र्क़ु अचे थो ऐं माण्हू जेको अंदर में ख़ुशि रहनि था ऐं उहा ख़ुशी दाइमी रहे थी, माण्हुनि खे आर्ज़ी ख़ुशी न आहे, दाइमी ख़ुशी रहे थी। उन लाइ हिकु त इहो चयो न त राति जो सुम्हण खां अॻु उहो शुक्र करे त सुबुह मां उथियुसि, ज़िंदा उथियुसि, इहो शुक्र आहे न। उनखां पोइ फैमिली जो शुक्र करे ज़िन में त हुननि जेको आहे वक़्त ते मानी ठाही, एॾी सुठी रोटी ठाही, सभु कुझु कयो जो मूंखे जेको आहे का तकलीफ़ न थी, मां जेको आहे हर ॻाल्हि ते वक़्त सां पहुतुसि। शुक्र करे त मूंखे पंहिंजो पीउ माउ आहे, औलाद आहे। शुक्र करे त मुंहिंजी सिहत सुठी आहे, मां बिल्कुलु जेको आहे ठीकु हली रहियो आहियां, ॿुधी रहियो आहियां, ॾिसी रहियो आहियां। मूंखे यादि आहे असां नंढे हूंदे हूंदासीं, ॾाॾी असांजी हूंदी, उहा पोइ मंदरु वेंदी या दुआ कंदी त उहा चवंदी त भई 4 पहर राति जा सुठा गुज़ारा थी, 4 पहर ॾींहं जा बि सुठा गुज़ारिजांइ। उनखां अलावा मूंखे तो शुक्र आहे, मूंखे अखियूं ॾिनियूं, मूंखे हथ ॾिना, मूंखे जेको आहे हलंदे हलाए थो पियो, इहो मूंखे शुक्र आहे इन ॻाल्हियुनि जो। त ज़रूरी न आहे त माण्हू रिलीजियसली चए या मज़हबी तौर ते, पर शुक्र कजे त मूंखे जेको बि पावर आहे, जंहिं बि इहो ॾिनो आहे या जेको बि आहे, तोड़े मां अगरि रिलीजियस माण्हू न आहे, स्पिरिचुअल माण्हू न आहे, पर इन ॻाल्हि जी शुक्र त आहे न त इहे शयूं आहिनि असां वटि। जिन खे न आहिनि इहे शयूं, उहे ॿुधायो केतिरी तकलीफ़ में आहिनि उहे। त इन ॻाल्हि जो असांखे रोज़ु शुक्र करणु घुरिजे, इहा हिकिड़ी आदत पोइ ठही वेंदी आहे। उनखां पोइ जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु बि अचे थो त पोइ माण्हू सोचे त ग्रेटफुल कहिड़ी ॻाल्हि जो ऐं शुक्र कहिड़ी आहे, पोइ बि हीअ ॻाल्हि थी आहे मूंसां, एॾो वॾी ॻाल्हि थी वई आहे। मिसाल कोई एक्सीडेंट में पए त भई एक्सीडेंट खां पोइ गाॾी तबाह थी वई, भई ठीकु आहे गाॾी तबाह थी वई, पर शुक्र आहे जो मां ज़िंदा आहियां त गाॾी बि अची वेंदी, सभु शइ थी वेंदा। हाणे इहे ॻाल्हियूं रोज़मर्रा असां कंदा आहियूं, ॿियनि दोस्तनि खे सलाहूं ॾींदा आहियूं असां इहे रोज़ु, पर जॾहिं पाण इहो रोज़ु शुक्र अगरि कंदासीं न, उनजो फ़ाइदो इहो आहे त असांजे ब्रेन में, साइंस चयो आहे त सर्किट जेके अंदरि जे ब्रेन में जेके आहिनि, जेको हार्डवायर आहे, उन में ई चेंज अची वेंदी आहे, असांजी सोचण जो अंदाज़ ई चेंज थी वेंदो आहे। इहो पोइ आदत ठही वेंदी आहे सिर्फ़ु। ॿी ॻाल्हि हुन मार्टिन सेलिगमैन जेका कई, उहो हुन चयो त मां पंहिंजे ॿारनि जी आदत मां ईअं कई, नंढड़नि ॿारनि खे मां राति जो सुम्हारींदो हुउसि, त सुम्हण खां अॻु में ॿारनि खे चवंदो हुउसि त भई पहिरीं ॻाल्हि त तव्हां हिकिड़ो सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां सॼे ॾींहं में कहिड़ियूं थियूं, उहे सभु सुठियूं ॻाल्हियूं यादि करे, सुठियूं सीन यादि करे ज़हन में, त अॼु सुठा कहिड़ा ॻाल्हि थिया, हुन मूंसां सुठो आयो, आइस्क्रीम खाधी असां, केॾो मज़ो आयो। माना राति जो सुठियूं ॻाल्हियूं यादि करे सुम्हिजे। अगरि बुरियूं ॻाल्हियूं यादि करे सुम्हियूं राति जो, त सपना बि जेके बुरा ईंदा, सुबुह जो उथंदो त उहा ॻाल्हि काफ़ी माण्हुनि खे ज़हन में ईंदी आहे।
रात जो सुम्हण वक़्तु सुठियूं ॻाल्हियूं यादि कर सुम्हें ऐं उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि शुक्र जी बि करे त कहिड़ी ॻाल्हि जा असां थैंकफुल आहियूं अॼु थैंकफुल आहियूं असां त असां सां हीउ दोस्त सुठो हलियो अॼु शुक्र आहे हिन ॻाल्हि जो असांखे त असांखे ॿ हथ ॿ ॼंगूं सलामत आहिनि असां जूं अखियूं सलामत आहिनि असां ॿुधी सघूं था ऐं असां खाई सघूं था असां वेही सघूं था बीही सघूं था सभु इन ॻाल्हि जो शुक्र करे त ॿारनि खे चयो हिन ॻाल्हि जो त राति जो सुम्हण वक़्तु ई शुक्र में ॻाल्हियूं यादि कयो त जीअं जेको आहे तव्हां जेको आहे सुबुह जो उथंदव त वरी बि शुक्र ई सोचींदव तव्हां त ईअं आदतूं ठही वेंदियूं आहिनि जीअं मां पहिरियों ॿुधायो त रिसर्च जेका हाणे इहा ॿुधाए थी जेके माण्हू ग्रेटिट्यूड कनि था शुक्र मञनि था पिया थैंकफुल रहनि था पिया ॿियनि दोस्तनि जो सोसाइटीअ जो मुल्क जो अहिड़ी कुवत जो जंहिं उन्हनि खे पैदा कयो आहे अगरि रिलीजियस आहिनि या स्पिरिचुअली तौर ते उहे ॾिसनि था त असांखे इहे शयूं बसि पाण ई मिली वियूं कंहिं बि उन ॻाल्हि जो शुक्र कनि था उहे हैप्पी रहनि था ऐं उहे जेको आहे ज़िंदा बि घणो रहनि था ऐं सिहत बि फिज़िकल सिहत बि उनजी सुठी थी रहे ऐं मेंटल सिहत बि सुठी थी रहे हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे हिनखे लाइक कयो सब्सक्राइब कयो घणे या घणो शेयर कयो महिरबानी तव्हांजी